महबूबा हुक्म मौजूद जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत फ़िक्र लतीफ़ सां गॾु हाज़िर आहियां। ग़ुलाम रसूल चांडियो अव्हां जो नौकर, अव्हां जो ख़ादिम। मां अक्सर त दोस्तनि जी मूंखे सुञाणे थी ऐं पाण फ़िक्र लतीफ़ जी प्रचार कंदा आहियूं। असां पंहिंजे पंहिंजे पतीअ जो कमु कंदा आहियूं। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे, ॾाढो कमाल जो बैत आहे, ससुई आबरी जो आहे। विंदुर जे वञनि विंदुर जे वञनि से मर ॿधनि संतरा, ॿियूं कोह ॿधनि छोड़े जे छॾे थियो। जिन खे विंदर जबल जो नालो आहे, हिकिड़ी नए जो नालो आहे। जेके विंदर वारो पंधु ॾाढो ॾुखियो पंधु आहे, ॾाढो अड़ांगो पंधु आहे, ॾाढो तकलीफ़दा पंधु आहे। उहे जेके वञनि थियूं से संदरा छो थियूं ॿुधनि? उते वञी हू पंधु एतिरो ॾुखियो आहे जो लाहे छॾींदियूं। जॾहिं लाहे छॾींदियूं त ॿधण जी ज़रूरत कान्हे का। हज़रत इश्क आहे, मंज़िल आहे ऐं उहो मक़सदु आहे, उहो मक़ाम आहे जंहिं मक़ाम ते पहुचणो आहे, ससुई खे पहुचणो आहे। उते संदरे ॿधण जी का बि ज़रूरत कान्हे का। उते को बि संदरो ॿधणो न आहे, निकिरी पवणो आहे, आओ करणी आहे, बसि निकिरी पवणो आहे मैदान में। ऐं लॻे ईअं थो त सिंध खे निकिरी पवणो पवंदो, आओ करणी पवंदी, मैदान ते लहिणो पवंदो। तॾहिं वञी सिंध जा अंज, सिंध जा सूर, सिंध जूं तकलीफ़ूं ऐं सिंध जा दर्द ख़तमु थींदा। सॼणो सच त हीअ आहे त असां लतीफ़ साईं जी पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां तशरीह करियूं था। मुमकिन आहे आउं बि पंहिंजे तरीक़े सां तशरीह कंदो हुजां या उन ते जेको मुंहिंजो नंढिड़ो अकुलु आहे उन ते ॻाल्हाईंदो हुजां। पर उहो एतिरो घण तरफ़ो आहे जो जेको खांसि पुछूं था चवे थो जी बाबा, जी बिस्मिल्लाह। आउं तव्हांखे हीअ ॻाल्हि सम्झायां थो। अचो त भिटाई खे सम्झूं, अचो त भिटाई जी पोइ लॻी कयूं, अचो त भिटाई खे रहनुमा बणायूं। भिटाई कई करामतुनि ऐं तावीज़नि ऐं फीणनि वारी ॻाल्हि कोन्हे का। भिटाई साईं मुफ़क्किर आहे, हुन वटि अहिड़ो फ़िक्र आहे जेको न रुॻो असांजी क़ौम जे अहंजनि जो हलु आहे, असांजे ज़ख़्मनि ते पहाड़ रखण जो हुन वटि हलु आहे, पर आलमियत जो हलु बि हुन लतीफ़ वटि आहे। हैरत जी ॻाल्हि आहे, लतीफ़ साईं खे 332 साल हुनजे जनम खे गुज़री चुका आहिनि, 3 सदियूं गुज़री चुकियूं आहिनि। ॻाल्हाईंदा रहूं था, लिखंदा रहूं था, PhD कंदा रहूं था, अॼु ताईं लतीफ़ साईं निबिरे नथो। जीअं से खुहीअ नार वहनि वारीअ गाॾुआं, हींअरो पिरियां धार निबेरियांसि न निबिरे। आख़िरी गुज़ारिश जेका सदाई कंदो आहियां, हिन वीडियो खे गौर सां ॿुधो, दोस्तनि खे ॿुधायो। यार हू त कुकड़ जे खफ़्त जूं त ॻाल्हियूं कंदा आहियूं, ताज़ी कुतनि जूं बि त ॻाल्हियूं कंदा आहियूं, होटलुनि ते वेही असां पंहिंजो मुख़्तलिफ़ फ़नकारनि जो ज़िक्र बि त कंदा आहियूं, गिलाऊं बि त कंदा आहियूं हिकु ॿिए जो। सच थो ॻाल्हायां, गिलाऊं त कंदा आहियूं, फलाणो हीअं, फलाणो हीअं, फलाणो हीअं। भला उन्हनि जेके बेकार कंहिं कम जूं ॻाल्हियूं कोन्हनि, उन्हनि बजाए जेकॾहिं असां सुठियूं ॻाल्हियूं कयूं, पंहिंजे वतन जूं ॻाल्हियूं कयूं, पंहिंजे क़ौम जूं ॻाल्हियूं कयूं, पंहिंजे माण्हुनि जे अंजनि जूं ॻाल्हियूं कयूं, त केॾो न भलो थी पवे। ऐं उन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ ज़रूरी आहे त असां लतीफ़ साईं खे पढ़ूं, ज़रूरी आहे त हिक ॿिए सां गुफ़्तगू करियूं, ज़रूरी आहे त हिक ॿिए खां सिखूं, हिक ॿिए खां ई सिखंदासीं। ॾिसो को बि अकुल कुल कोन्हे, असां किथे ग़लति हूंदासीं, किथे सही हूंदासीं, पर असांखे सिखणो हिक ॿिए खां ई आहे। हक़ मौजूद, जीअं सिंध, जीअं लतीफ़, सदाईं गॾु।